उन्हनि नौजवाननि जे लाइ तव्हांजा लफ़्ज़ पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु रखणु चाहींदमि। असां कंज़प्शन जी थोरी देरि पहिरीं ॻाल्हि करे रहियासीं। असां वटि हिकु इहो ट्रेंड बि ॾाढो कॉमन आहे त जेको अफोर्ड बिजली नथो करे सघे, अच्छा कंज़प्शन ते मां ईंदमि, पर पहिरीं थोरो सो मां उन्हनि बिजली जे बिलनि ते अचणु चाहियां थी जेको आम माण्हुनि जे मथां हिकु पहाड़ वांगुरु टुटे थो हर महीने, जेको माण्हू अफोर्ड नथो करे सघे उन वटि बिल्स अचनि था। उन ई जॻह ते असांखे वरी पंहिंजो सेकेंड उहो माण्हू नज़र थो अचे जेको अफोर्ड करे सके थो ऐं उहो ज़ाया थो करे। अगरि न सिर्फ़ु उहो छो त उहो अफोर्ड करे सघे थो, हिकिड़ो त तव्हां चओ न त असांजी डिस्ट्रीब्यूशन थी कोन रही आहे, उहो ट्रांसपोर्टेशन थी न रही आहे, हिकिड़ी पूरी पुनी असांखे बिजली मिली आहे, उनखे बि असां एतिरो यूटिलाइज़ कयूं था त सिर्फ़ु भई असां वटि 24 कलाक एसी हुजणु खपे, असांखे हलणु खपे, छो त असां उनखां बिना रही नथा सघूं। ही आम शहरी आहे, शायदि मुंहिंजे घर में बि काफ़ी जॻहियुनि ते ईअं थी रहियो हूंदो त जिथे गर्मी बर्दाश्त कई बि वञे पई बि उते बि असां न कंदासीं, असांखे उते बि 4 एसी खपनि जेके हली रहिया हूंदा। जेको ग़लति इस्तेमालु आहे शयुनि जो, चाहे उहो पाणी आहे, बिजली आहे, गैस आहे, ग़लति इस्तेमाल जे बारे में छा चवंदो था? ग़लति इस्तेमाल जो ट्रेंड बि आहे, चोरी बि आहे, पर उहो माण्हू आस्ते आस्ते इहे ख़राबु थियो आहे, छो त चेक बैलेंस कोन्हे, कानून कोन्हे, सवली सिंधी में केरु चवण वारो कोन्हे, घर में कोन चइबो आहे त ॿारनि खे केरु चवण वारो ई कोन्हे, छोरा ख़राबु थी विया त मथां खां डॉक्टर साहिबु मथां खां कमु ख़राबु आहे। ऐं पोइ मथां जेके मथे हलाइनि पिया डोरियूं उतां पियो थिए मुंहिंजे ख़्याल में। पर आउं ॿी ॻाल्हि ॾाढी करियां थो, सिंधी माण्हू ॿुधे, ओपरो जे माण्हू, मूं पंहिंजे पार्टी जे हाई कमान ते, नंढी कमान ते न, इस्लामाबाद में वेही, वॾी मीटिंग हुई, मूं चयो त मुंहिंजे हवाले ॿ कमु करियो। हिकिड़ो थर जो मसइलो, ॿारनि जी डेथ खां वठी माउ जी हेल्थ खां वठी ख़ुशहाली जो, पाणी जो, खुराक जो, ॿियो सॼे मुल्क जी बिजली जो कम ई ॿ हवाले करियो। करे न ॾेखारिया, सवली सिंधी में चोर जी सज़ा, मुंहिंजी सज़ा। हू कन्विंस थी विया, मुंहिंजूं ॻाल्हियूं वड़ियूं जेके हेड कन्विंस थी विया, पोइ चयो ठीकु आहे तव्हां वियो, पाण में असीं मीटिंग कयूं था, वॾे लेवल ते हुई। पोइ वरी बुझाई कंहिं कली मूंखे सवलो हिकिड़ो इहो बि चइबो आहे, जेको होशियारु घणो हूंदो उनखे चवंदा इहो चरियो आहे, इहो लाज़मी आहे। पोइ उन्हनि चयो रायपुर साहिब जूं ॻाल्हियूं त ठीकु आहे थोरो जज़्बाती चरियो माण्हू आहे, तव्हां बिलीव करियो उहो कोन थियो आहे, थिए आहे। ऐं अक्सर चवंदो आहियां टीवी ते, थर त हाणे उते जिते पैदा थियो आहे उते लाइ वधीक सोचींदो आहियां, इंसान जी फितरत आहे, पहिरीं थर, पोइ सिंध, पोइ पाकिस्तान, पोइ दुनिया बि। ऐं थर जो मसइलो हल करे पई सघे त मूं वन विंडो हिननि खे चयो, छो त मूं स्टार्ट किथां बि कयो, थर जे माण्हू जी जेका डिपेंडेंस आहे उहा आहे माल, ॿकरी, रिढूं, उठ, इन जो चारो ऐं पाणी। मुंहिंजो असांजो माल ख़ुशि त अशी ख़ुशि, शुरू खां वठी तक़रीबन 1 करोड़ जानवर आहिनि उते, ऐं माण्हू आहिनि 25 लख खनि, हिकु माण्हू वटि 5-6। पोइ हुननि खे तव्हां अटेंड कयो, मुफ़्त जो चारो, पाणी वग़ैरह, डिग्री डिस्कशन आहे इहो। ऐं बिजली जो मूं सॼी कैलकुलेशन करी, किथे कहिड़ो प्लांट आहे, हिकिड़े प्लांट ते वियोसि, KEC जा प्लांट, हेस्को जा प्लांट, सॼे मुल्क जा प्लांट, फैसलाबाद वियुसि, शेखुपुरा वियुसि, पंहिंजे ख़र्च ते पूरो ठाहे रखियोमांसि। पोइ चयो बिजली मथां टोटल हल चैप्टर क्लोज़, उहो बि कोन थियो। चवण जो मक़सदु त नियत हुजे त मूंखे ॿुधायो, इंसानु अशरफुल मख़लूक़ात आहे, हीअ त मुंहिंजी नज़र में बिजली जा मसइला, खुराक जा मसइला त नंढा मसइला आहिनि, नंढा मसइला आहिनि। सही, तव्हां सवेरे जॾहिं शुरूआत कई, तव्हां चयो न हाणे त माण्हू रोबोट ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस, माण्हू उते पुॻाइनि, असां वटि मानी कोन्हे खाइण लाइ, बिजली कोन्हे जो पखो हलायूं। पर हिकु शइ जेका मां हिते ज़रूरु कोट कंदमि त असां वटि तव्हां जे थर जे मुश्किलातुनि जी ॻाल्हि करे रहिया आहियो, सलाम आहे थर जे नौजवान खे त उन्हनि मुश्किलातुनि खां पोइ बि अॼु असांजो थर जो जेको ॿारु आहे उहो वॾनि पोज़ीशन्स ते आहे, सुठी पढ़ाई हासिलु करे रहियो आहे, स्कॉलरशिप्स ते पढ़ाई हासिलु करे रहियो आहे। इहा जेका जुस्तजू आहे न, मूंखे लॻे थो इहा एक्चुअली इहा जुस्तजू उन्हनि तमामु नौजवाननि खे सलाम चवणु खपे। इहा जुस्तजू शायदि ई कंहिं में नज़र अचे, थर जो ॿारु एतिरो अनमोल आहे, अॻिते आयो आहे वीचारो, हा नो डाउट, कोई स्कॉलरशिप ते को कंहिंजी के मदद कई आहे। ऐं हिते हिकिड़ो ट्रेंड आहे ॿियो ज़बरदस्त, मूंखे माण्हू दोस्त यार सभु फ़ोन कंदा आहिनि, असांखे बोरची वली थर जो खपे, ड्राइवर थर जो खपे। हिते जंहिं वटि असांजा माण्हू कमु कनि था, तक़रीबन लखनि में आहिनि हिते कराची में, उन्हनि जेके सेठ आहिनि जिन वटि इहे कमु कनि था, उहे वरी उन्हनि जे मिटनि वारनि खे इनकरेज कनि था, हुते उन्हनि जे नियाण जे निकाह जे लाइ, उनजी पढ़ाई जे लाइ पैसा ॾियनि था, नंढनि ॿारनि जे लाइ, इहो थियो आहे। इहो हिकिड़ो वॾो तबिको आहे जेको थर मां निकिरी आयो आहे, इन्हनि छोकिरनि जी मदद जे करे। पुठियां रीज़न इहो आहे त उहे दे आर वेरी ऑनेस्ट,
मुंहिंजो बि जी हाँ तजुर्बो क़दर बिल्कुलु घर जो माण्हू हा तव्हांखे मतिलबु कैंची कोन हणंदो कॾहिं बि जी हाँ सम्झो न बेईमानी न कंदो हा